ऐं उमर मारू ठाही, पोइ ठाही शेरो फेरो, उनखां पोइ वरी नूरी जाम तमाची ठाही। शेरो फिरोज़ कराची जी ताजमहल सिनेमा में 50 हफ़्ता हली हुई। सिल्वर जुबली कई हुई। सिल्वर जुबली? हाँ। वाह। उन जी डायरेक्टर घणनि सालनि खां पोइ मेहरान जा मोती बि ठाही। उन फिल्म जो हीरो शीराज हुई। हाँ। छोकर इन फिल्म जो को गानो ते ॾेखार। ॾिसां थी सर्च करे, हूंदो तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि। हूंदो छो कोन, सिंधी फिल्मुनि जा गाना त हाणे सॼी दुनिया में था हलनि न। हा, असां जूं फिल्मूं थोरियूं ठहियूं न, इन खां त पछतो फिल्मूं घणियूं ठहियूं। हा। ॾिसो सिंधी फिल्म मेहरान जा मोती जो ही गानो।
ॾिसो